नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान खान अॼु हिक ॾींहं जे दौरे ते लाहौर पहुचंदो, जिथे हू इजलास जी सदारत कंदो। इमरान खान इंसाफ डॉक्टर्स फोरम जी कन्वेंशन में भी शिरकत कंदो। वज़ीर आज़म जी गवर्नर सरवर ऐं पंजाब जे वॾे वज़ीर सां मुलाक़ातूं भी थींदियूं। पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बिज़दार सूबे जी सियासी सूरत हाल ते वज़ीर आज़म खे ब्रीफ कंदो। इमरान खान सां मीडिया जी महाज़ ते मुतहरिक पार्टी अॻवाननि जी भी मुलाक़ात थींदी। वज़ीर आज़म लाहौर वारे दौरे दौरान 5 मुख़्तलिफ़ इजलास तजवीज़ कया आहिनि। हू पंजाब में हेल्थ कार्ड जी सहूलियत जे हवाले सां भी इजलास कंदो। सूबे में जारी तरक्याती मंसूबनि बाबत भी इमरान खान के ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इमरान खान अवामी मसइलनि जे हल लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़नि ते भी गौर कंदो। पार्टी अॻवाननि ऐं सूबाई काबीना सां मुलाक़ात भी वज़ीर आज़म जी शेड्यूल में शामिल आहे। इमरान खान पार्टी अॻवाननि ऐं अवामी मसइलनि जे हल लाइ ख़सूसी हिदायत भी जारी कंदो। महांगाई घटि करण ऐं ज़रूरत वारनि शयुनि में घटिताई जे लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ूं भी गौर हेठि ईंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।